हुकूमत मोटरसाइकिल रिक्शा ऐं गाॾियुनि खे 800 सीसी ताईं पेट्रोलियम शयुनि ते टारगेट सब्सिडी ॾियण ते गौर शुरू करे ॾिनो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि हुकूमती इत्तेहादियुनि जो इजलास थियो, जंहिं में वज़ीर आज़म इत्तेहादियुनि खे IMF सां ॻाल्हियुनि, पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ऐं ॿियनि मामलनि ते एतमाद में वरितो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म ग़रीबनि ते बार न विझण लाइ रिलीफ पैकेज ते इत्तेहादियुनि सां सलाह मशवरा कया ऐं पेट्रोलियम शयुनि जे अघनि में टारगेट सब्सिडी ते बि इत्तेहादियुनि खे एतमाद में वरितो। ज़रियनि मूजिबि 800 सीसी ताईं मोटरसाइकिल, रिक्शा ऐं गाॾियुनि खे टारगेट सब्सिडी में रिलीफ ॾिनो वेंदो। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में टारगेट सब्सिडीज़ मां 2.5 करोड़ अवाम खे फ़ाइदो थींदो। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि ते टारगेट सब्सिडी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए ॾिनी वेंदी। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म चयो त हुकूमत पंहिंजो आइनी मुद्दो पूरो कंदी। अॻूणे वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त मथनि इम्पोर्टेड हुकूमत मड़ी वई, को न सम्झे त डील थी आहे। 6 ॾींहनि बैदि ताक़त सां ईंदा। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इमरान ख़ान चयो त खेनि पुरअमन एहतजाज करण जी इजाज़त न ॾिनी वई। राति जी ऊंदाहि में माण्हुनि जे घरनि ते हमला कया विया। संदसि चवणु हो त चयो पियो वञे त ॾफेड़ पखेड़ण वञी रहिया आहिनि। छा ॾफेड़नि लाइ केरु पंहिंजा ॿार बचा वठी वेंदो आहे? जीअं ॾाढाई जो मुज़ाहिरो कयो वियो, लॻे थो त ही यज़ीद जा पैरोकार आहिनि। इमरान ख़ान चयो त जेकॾहिं खेसि क़ौम जी ॻणती न हुजे हा त धरणो हणण वई रहिया हा त रतो छान थिए हा, नफ़रतूं वधनि हा। पुलिस बि हिननि जी पंहिंजी आहे, उन करे मुल्क जी भलाई लाइ फ़ैसिलो कयो। हुन चयो त केरु ईअं न सम्झे त इस्टेब्लिशमेंट सां का बि डील थी आहे, उन खे केरु बि संदन कमज़ोरी न सम्झे। हुकूमत खे 6 ॾींहनि ॾेई रहियो आहियां। जेकॾहिं त चूंडुनि जो ऐलान न थियो त भरपूर तयारी सां वेंदा, छो जो हिन भेरे संदन तयारी न हुई। PTI चेयरमैन चयो त हुकूमत जेको कुझु कयो उन जी सॼी क़ौम खे ख़बर हुअणु घुरिजे त केरु संदन हक़ीक़ी आज़ाद लाइ आवाज़ उथारे रहियो आहे ऐं केरु इदारनि खे पाण में विढ़ाइणु चाहे थो। हुन चयो त छा एहतजाज करणु जमहूरी हक़ न आहे? चीफ जस्टिस खे ख़त लिखियो त जमहूरियत में एहतजाज जो हक़ आहे या न? जेकॾहिं त एहतजाज जो हक़ बि न ॾिनो वेंदो त पोइ कहिड़ो ऑप्शन बाक़ी बचे थो? 6 ॾींहनि में खेनि ख़बर पइजी वेंदी त सुप्रीम कोर्ट हक़नि जी हिफ़ाज़त करे थी या न। अदालत खां प्रोटेक्शन घुरण जो हक़ आहे। इमरान ख़ान चयो त IMF जे दबाव में अची हुकूमत 3 रुपया फ़ी लीटर पेट्रोल महांगो करे छॾियो। ॿाहिरियूं हुकूमतूं चाहिनि ई नथियूं त पाकिस्तान पंहिंजे पेरनि ते बीहे। हिननि मथां बि IMF जो दबाव हो त पर पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं न वधायूं ऐं अवाम खे रिलीफ ॾिनो। हुन चयो त अॼु ग़ुलामी जी क़ीमत क़ौम अदा करे रही आहे, पर संदसि वेड़ इम्पोर्टेड हुकूमत सां आहे ऐं हू कंहिं बि ग़ुलामी खे क़बूल न कंदो। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन चयो त अदलिया ऐं इस्टेब्लिशमेंट वटि 6 ॾींहनि जो वक़्तु आहे। हिन दफ़े ॾोहारियुनि जी हुकूमत जेको कुझु कयो उन खां बचण जी पूरी तयारी कंदा। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त ॻाल्हियुनि जा दरवाज़ा सभिनी लाइ खुलियल आहिनि। हू कंहिं सां वेड़ करण नाहिन आया। संदन मक़सद जून ताईं चूंडूं आहिनि। मुतालबा न मञा वेंदा त पुरअमन एहतजाज संदन हक़ आहे। रोडनि ते ॿकरियुनि जियां इम्पोर्टेड हुकूमत जे ॾमर खे न मञींदा। सूद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब दावा चयो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान पंहिंजी हार मञी वरिती आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो त इमरान ख़ान तस्लीम करे वरितो त हू तयारी करे न आयो हो। संदसि सॼी तयारी खूनी मार्च, हथियार ऐं डंडा गॾु करण ते हुई। हुन चयो त जॾहिं सुप्रीम कोर्ट जो हुकुम आयो त उन वक़्तु के रंडकूं न हुयूं, अवां रड़ियूं कंदा रहियो, पर माण्हू न निकिता। KP हुकूमत 35 लख रुपया लॉन्ग मार्च जे वसीलनि लाइ ॾिना, पर इमरान ख़ान 35,000 माण्हू गॾु न करे सघियो। सूद समावारे वज़ीर चयो त इमरान ख़ान कन खोले ॿुधो। चूंडूं हुकूमत जो आइनी मुद्दो पूरो करण खां पोइ थींदियूं। चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान इत्तेहादी हुकूमत कंदी। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त जेको इनक़लाब पुलिस खे ॾिसी भॼी वञे उनखे ॿुॾण मरण घुरिजे। वी माण्हू जे गॾु न थियण ते इमरान ख़ान जो ज़हनी हालत रहम जोगी आहे। समाजी राब्तनि जी वेबसाइट ट्विटर ते पंहिंजे ट्विटर बयान में मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ इमरान ख़ान खे फितनो करार ॾींदे चयो आहे त ॻाल्हियूं शर्मिंदगी ऐं नाकामी जे एतिराफ़ खां सवाइ कुझु न आहिनि। संदसि 30 लख
वारी दावा जे उबतड़ 20,000 माण्हू गॾु करण ते संदसि ज़हनी हालत रहम जोगी आहे। हुन जो त अवाम इमरान ख़ान खे सुञाणे रद्द करे छॾियो आहे। इनकलाब पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो आहे। खबरों जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। PTI अॻवान शाह महमूद कुरैशी हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ मशरूत राज़पो ज़ाहिर कयो आहे। हिकु बयान में शाह महमूद कुरैशी चयो त लांग मार्च में मासूम ऐं पुरअमन शहरियुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। हुकूमत जंहिं किरल हरकत ऐं ॾाढाई जो मुज़ाहिरो कयो उन जो माज़ी में को बि मिसाल नथो मिले। हुन चयो त सिंध में ज़ुल्म जी इंतिहा कई वई आहे। किथे आहिनि इंसानी हक़नि जी पासदारी जा अलमबरदार, इज़हार जी आज़ादी जे तहफ़ुज़ जा दावेदार। PTI जे पंहिंजनि कारकुननि खे शहीद कयो वियो, जंहिंजो खेनि हर हाल में हिसाब ॾियणो पवंदो। PTI अॻवान चयो त हाणे शहबाज शरीफ़ साहब दावत ॾेई रहियो आहे त अचो त ॻाल्हियूं कयूं। ही नयनि चूंडनि जी तारीख़ जो ऐलान कनि, ॻाल्हियुनि लाइ तयारु आहिनि। शाह महमूद कुरैशी चयो त जेकॾहिं को बि फ़ैसिलो मथनि मढ़ियो वियो त ईअं क़तई न थींदो। हू वरी ईंदा, हर शहर में वेंदा ऐं संदन भरपूर मुक़ाबिलो कंदा। खबर शामिल कंदासीं। हुकूमत इस्लामाबाद में जलसनि ऐं जुलूसनि ते मुस्तक़िल पाबंदी लागू करण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं इंतिज़ामिया सां लिखत में मुआहिदे खां पोइ कंहिं बि जलसे जी इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। घरू वज़ीर राणा सनावला जी सदारत हेठि अमन अमान बाबति अहम इजलास थियो, जंहिंमें घरू सेक्रेटरी IG पुलिस पंजाब ऐं IG पुलिस इस्लामाबाद, ज़िले रावलपिंडी, सरगोदा, फैसलाबाद, सरगोदा ऐं ख़ुशू शेखुपुरा जे RPO शिरकत कई। इजलास में PTI जे लॉन्ग मार्च जे नतीजे में सॼे मुल्क में थियल जानी ऐं माली नुक़सान जा तफ़सील पेश कया विया। इजलास में लॉन्ग मार्च में शरपसंदनि पारां पुलिस, रेंजर्स ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि ते हमलनि, PTI अॻवाननि जे घरनि ऐं गाॾियुनि मां हथायल हथियारनि जा तफ़सील बि पेश कया विया। इजलास में सियासी पार्टियुनि जी आड़ में थींदड़ पुरतशद्दुद रैलियूं ऐं मुज़ाहिरनि खे रोकण लाइ हिकमत अमली जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं इस्लामाबाद में फितने, वॻोड़ ऐं बुराई पखेड़ींदड़ जलसनि तोड़े मुज़ाहिरनि जी दाख़िला ते मुस्तक़िल पाबंदी लागू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। घरू वज़ीर राणा सनावला चयो त मुल्क खे वॻोड़े टोलनि ऐं शरपसंदनि वटि यरगमाल बणाइण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। मुस्तक़बिल में कंहिं बि वॻोड़े लॉन्ग मार्च या जुलूस खे इस्लामाबाद में दाख़िल थियण न ॾिनो वेंदो। हुन चयो त वॻोड़े ग्रुपनि पारां पुलिस ऐं कानून लागू कंदड़ अहलकारनि ख़िलाफ़ तशद्दुद जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। पुलिस कांस्टेबल कमाल अहमद जी शहादत जो वाक़ियो इंतिहाई अफ़सोसनाक आहे। घरू वज़ीर राणा सनावला चयो त शहरियुनि जी जान ऐं माल रियासत जी ज़िम्मेवारी आहे। उन करे रियासती इदारा अमन अमान के हर सूरत में यकीनी बणाइन। जमायत इस्लामी पाकिस्तान तेल अघनि में वाद ख़िलाफ़ एहतजाज जो ऐलान करे छॾियो आहे। सिराजुल हक़ जो चवणु आहे त तेल अघनि जी क़ीमतुनि में वाद खे रद्द करियूं था, आचर ते एहतजाज कंदा। जमायत इस्लामी अमीर सिराजुल हक़ जो पंहिंजे बयान में चवणु हो त मुल्क में करप्शन में 16% वाद थी आहे। तेल अघनि में 30 रुपया वाद हुकूमत जो आपघाती हमलो आहे। हुन चयो त तेल अघनि जी क़ीमतुनि में वाद खे रद्द करियूं था, आचर ते एहतजाज कंदा। संदसि चवणु हो त परॾे में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे वोट जे हक़ खां महरूम करण क़बूल नथा कनि। 30 अरब नाणू ओवरसीज़ पाकिस्तानी ॾियनि था। यूटिलिटी स्टोर ते सरकारी अटे जे अघ में वाध जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, जंहिं बैदि 20 किलो अटे जो थेलो 980 रुपया ऐं 10 किलो अटे जे थेले जी क़ीमत 490 रुपया मुक़ररु कई वई आहे। यूटिलिटी स्टोर ते 20 किलो अटे जे थेले जी क़ीमत में 180 रुपया वाध कई वई आहे। यूटिलिटी स्टोर ते 20 किलो अटे जे थेले जी क़ीमत 980 रुपया मुक़ररु कई वई आहे। नोटिफिकेशन मूजिबि यूटिलिटी स्टोर ते 10 किलो अटे जे थेले जी क़ीमत में 90 रुपया, जॾहिं त 10 किलो अटे जे थेले जी क़ीमत 490 रुपया मुक़ररु कई वई आहे। नोटिफिकेशन में रीजनल अकाउंट्स ऑफिसरनि खे इहा बि हिदायत कई वई आहे त हू गुदामनि जो दौरो कनि ऐं सॼे मुल्क में यूटिलिटी स्टोर तोड़े गुदामनि में अटे जे स्टॉक बाबति रिपोर्ट तयारु कनि। कराची के शहरनि मथां बिजली बम किराईंदे बिजली 4 रुपया 83 पैसा फी यूनिट महांगी कई वई आहे। नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी बिजली जे अघनि में वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी, जंहिं खां पोइ के इलेक्ट्रिक लाइ बिजली महांगी करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि कराची जे शहरनि लाइ बिजली 4 रुपया 83 पैसा फी यूनिट महांगी कई वई आहे। नोटिफिकेशन मूजिबि मार्च महीने जी फ्यूल चार्जिस जे एडजस्टमेंट मद में बिजली वधीक महांगी कई वई आहे। बिजली जे अघनि में वाध रुगो जून जे बिलनि
वारनि ते लागू थींदी जॾहिं त लाइफ लाइन सार्फिन ते लागू न थींदी। के इलेक्ट्रिक ₹5.27 फी यूनिट वाद जी दरख़्वास्त कई हुई। अथॉरिटी 27 अप्रैल 2022 ते FCS ते अवामी ॿुधणी मुनक़िद कई। खबरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं ऐं ख़बर शामिल कंदासीं। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदयाल चयो आहे सुप्रीम कोर्ट रियासत ख़िलाफ़ कार्रवाई कंदी। चीफ जस्टिस पाकिस्तान जी सरबराही में 5 लार्जर बेंच जांच इदारनि में मुबैना हुकूमती मुदाख़लत बाबति पाण मुरादो नोटिस जी ॿुधणी कई। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस पाकिस्तान रिमार्क्स ॾींदे चयो त अटॉर्नी जनरल ECL रूल्स 2010 जो सेक्शन 2 पढ़ो। ज़ाब्तनि मूजिबि करप्शन, दहशतगर्दी, टैक्स चोरी कंदड़ ऐं कर्ज़ न ॾींदड़ ॿाहिरि नथा निकिरी सघनि। कंहिं जी दरख़्वास्त ते काबीना करप्शन ऐं टैक्स चोरनि जे रूल में तरमीम कई। जस्टिस उमर अता बंदयाल पुछाणो कयो त छा वफ़ाक़ी काबीना रूल जी मंज़ूरी ॾिनी आहे, जंहिं ते अटॉर्नी जनरल चयो त हू काबीना जी मंज़ूरी जा मिनट्स पेश कंदो। जस्टिस एजाज़ुल अहसन पुछाणो कयो त छा 120 ॾींहंनि खां पोइ नाणो पाण मुरादो ECL मां नालो कढियो वेंदो, जंहिं ते अटॉर्नी जनरल चयो त ECL में शामिल थियण जे ॾींहं खां 120 ॾींहं लागू हूंदो। जस्टिस मुज़ाहिर नक़वी रिमार्क ॾिना त तरमीम मां काबीना मेंबरनि पाण फ़ाइदो वरितो। काबीना मेंबर पंहिंजे फ़ाइदे लाइ तरमीम कीअं करे सघनि था। जस्टिस मुनीब अख्तर चयो त खेनि ख़बर आहे त वफ़ाक़ी वज़ीरनि ते रुगो इल्ज़ाम आहिनि, पर छा को ज़ाब्ता इख़लाक़ आहे त वज़ीर जवाबदार हुजे त लाॻापियल फ़ाइल उन वटि न वञे। जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त जवाबदार पंहिंजे फ़ाइदे लाइ आइन में तरमीम कीअं करे सघे थो, जॾहिं त जस्टिस मुनीब अख्तर चयो त जवाबदार वज़ीरनि खे अहिड़ियुनि गॾिजाणियुनि में पाण न विहणु घुरिजनि। जस्टिस एजाज़ुल अहसन पुछाणो कयो त छा अहिड़ी मंज़ूरी सर्कुलेशन समरी ज़रिए मिली सघे थी, जॾहिं त जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त ECL रूल्स में तरमीम खां पोइ नज़रसानी जो तरीक़ेकार ख़तम थी वियो। छा काबीना जे ECL रूल में तरमीम मफ़ादनि जो टकराव न आहे। अटॉर्नी जनरल चयो त ॾिसूं था त जन मेंबरनि जा नाला ECL में हुआ उहे तरमीमी कमेटी जे इजलास में हुआ या न। आज़म नज़ीर तारड़ ECL रूल में तरमीम जी तजवीज़ ॾिनी। जस्टिस मुज़ाहिर नक़वी रिमार्क्स ॾिना त आज़म नज़ीर तारड़ उन शख़्स खे फ़ाइदो पहुचायो जंहिं जो हू वकील हो। छा ECL जे ज़ाब्तनि में तरमीम जो तरीक़ेकार इख्तियार कयो वियो आहे। चीफ जस्टिस ECL मां कढियल काबीना मेंबरनि जी लिस्ट तलब कंदे चयो त ज़ाब्तनि में तरमीम जे तरीक़ेकार बाबति रिपोर्ट पेश कई वञे। जस्टिस उमर अता बंदयाल चयो त हिन वक़्तु ECL ज़ाब्तनि में तरमीम बाबति फ़ैसिला कलदम न थी रहिया आहिनि। कानून ते अमल लाइ कुझु ज़ाब्ता ज़रूरी आहिनि। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल चयो त हू इदारे जे मामलनि में मुदाख़लत नथा चाहिनि, पर रियासत ख़िलाफ़ कार्रवाई ते सुप्रीम कोर्ट कार्रवाई कंदी। मकानी इदारनि वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन छा चयो आहे त भले इमरान ख़ान 6 ॾींहनि खां पोइ हिकु ॿियो नाकाम मार्च करे ॾिसे खेसि पंहिंजी मक़बूलियत जी ख़बर पइजी वेंदी। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन बयान ते रद्दअमल में सैयद नासिर हुसैन छा चयो त हैरत आहे त इमरान ख़ान कहिड़ी होड सां पुरतशद्दुद ऐं बाहिन वारे मार्च खे पुरअमन ॿुधाए रहियो आहे। हुन चयो त भली इमरान ख़ान 6 ॾींहनि खां पोइ हिकु ॿियो नाकाम मार्च करे ॾिसे खेसि पंहिंजी मक़बूलियत जी ख़बर पइजी वेंदी। सूबाई वज़ीर वधीक चयो त इमरान कहिड़ी होड सां ॿुधाए रहियो आहे त पंहिंजो मार्च इदारनि में नफ़रतूं वधाइण जे डप खां ख़तमु कयो। संदसि चवणो हो त इमरान ख़ान पेट्रोल जी क़ीमत वधाइण ते तनक़ीद ऐं आलमी मालियाती इदारनि खे निशानो बणाए रहियो आहे। नासिर हुसैन छा पुछियो त IMF एतिरो ई ख़राब आहे त इमरान ख़ान वटसि छो वियो ऐं सख़्त शर्त छो मञा। सूबाई वज़ीर चयो त इमरान ख़ान ई आहे जंहिं इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हायो ऐं नफ़रतुनि जो ॿिज पोखियो। मीरपुर ख़ास मां ख़बर शामिल कंदासीं। मीरपुर ख़ास में पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ट्रांसपोर्ट इत्तिहाद सखर डिवीज़न जे अॻवाननि अहमद अली खोसो, काशिफ काज़ी, सलीम खोसो, मुज़फ़र सुमरू ऐं ॿियनि पारां मीरपुर ख़ास पुलिस ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि चयो त मीरपुर ख़ास पुलिस गुज़िरियल राति बहरिया टाउन मां कारोबारी शख़्सियत ट्रांसपोर्टर ऐं वकील अॻवान सलामत लाखो खे साथी समेत गिरफ़्तार करे गुम कयो आहे। हुननि मुतालबो कयो त 62 जी वंगार वेंदे सलामत लाखो ऐं संदसि साथी खे गिरफ़्तार कंदड़ पुलिस एहलकारनि ज़ीशान लाशारी ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।